आज़ादी मार्च। औरत आज़ादी मार्च हर साल असां औरतूं मल्हाईंदा आहियूं, पर हिन दफ़े हिकिड़ो अलॻि इशू थी वियो आहे, मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। इन खे वठी काफ़ी गेलियो अथनि। हालांकि इहा आम ॻाल्हि आहे त मुंहिंजो जिस्म आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। औरत जेसि ताईं पंहिंजा हक़ नथी घुरे तेसि ताईं ही समाज असांखे पंहिंजा हक़ न ॾींदो। इन जे लाइ असां सभिनी औरतुनि खे गॾिजी आवाज़ उथारणो पवंदो पंहिंजे हक़नि जे लाइ। न सिर्फ़ु असांखे जिस्म वारी आज़ादी आहे, पर असां हिन ज़हनी जेको आहे इहा बि असांखे आज़ादी न आहे। असां न का पंहिंजी ॻाल्हि रखी था सघूं, न कुझु चई था सघूं। हिकिड़ो ड्रिज, हिकिड़ो ख़ौफ़ उहो असांजे अंदर में आहे, ऐं इहो इन समाज जे करे। त असांखे इन ड्रिज मां निकिरणो पवंदो, असांखे आज़ादु थियणो पवंदो। हर तरह जी आज़ादी असांखे खपे। असांखे जिस्मानी आज़ादी खपे, असांखे ज़हनी आज़ादी खपे, असांखे आज़ादी खपे। इन जे लाइ मां सभिनी औरतुनि खे इहो ई चवंदमि त सभु अचो, ॿाहिरि निकिरो ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारियो।